दुनिया जी हिकु अणमिठ हक़ीक़त इहा बि आहे त आशिक़ खे पंहिंजे महबूब जो ऐब नज़र न ईंदो आहे। रहंदो नालो रब जो बाक़ी कुल फ़ना, अजायो अना आहे इंसाननि खे। छा कंहिं सोचियो आहे त काइनात जी पुॼाणी ते सभु कुझु ख़तमु थी रुगो वक़्तु ई बाक़ी बचंदो। वक़्तु उहा कुदरती दौलत आहे जेका हर शाह गदा, अमीर ऐं फ़क़ीर या ॾाढे ऐं हीणे खे मुफ़्त में मिले थी। पर केरु पंहिंजो वक़्तु कहिड़े काराइते नमूने क़तब आणे थो, इहो हिसाबु करणु ॾाढो ॾुखियो आहे। अक्सर माण्हू वांदो वेही वक़्तु गुज़ारींदे नथा ॼाणनि त हू ॼण पाण खे जीअरो पूरे रहिया आहिनि। सियाणनि जो क़ौल आहे त कंहिंखे बुरो चवणु त बुरो आहे, पर कंहिं लाइ बुरो सोचणु उन खां बि वधीक बुरो आहे। असां सां त रुगो उहे ई मुहबत कंदा आहिनि जिन जो तख़म हिलाली हूंदो आहे। उमेद आहे त हिन वीडियो मां तव्हांखे कुझु न कुझु सिखण लाइ लाज़मी मिलियो हूंदो। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा रहंदा मुंहिंजा वीडियोज़। महिरबानियूं।